नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा तुर्क, ताजिक, अज़रबैजान ऐं ईरान जे सरबराहनि सां राब्ता थिया आहिनि। वज़ीर आज़म ऐं चइनी मुल्कनि जे सरबराहनि पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते हिक ॿिए खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। टेलीफोनिक राब्ते दौरान आलमी अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली खे हथी ॾियण ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क, ताजिक, अज़रबैजान ऐं ईरान जे सरबराहनि सां राब्तो कयो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान आलमी अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली खे हथी वठण ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। शहबाज शरीफ़ ऐं रजब तय्यब एर्दोग़ान फ़लस्तीन जे मौजूदा सूरतहाल ते ॻणिजे जो इज़हार कयो आहे। ॿिन्ही अॻवाननि पारां आलमी बिरादरी खां फ़लस्तीन में जारी ज़ुल्म बंदि कराइण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा तुर्क, ताजिक, अज़रबैजान ऐं ईरान जे सरबराहनि सां टेलीफोनिक राब्ता थिया आहिनि। वज़ीर आज़म ऐं चइनी मुल्कनि जे सरबराहनि ईद उल अज़हा जे मौक़े ते हिक ॿिए खे वाधायूं बि ॾिनियूं आहिनि। फ़लस्तीन जी सूरतहाल ते ॻणिजे जो इज़हार कयो वियो आहे। शहबाज शरीफ़ ऐं रजब तय्यब एर्दोग़ान फ़लस्तीन जी मौजूदा सूरतहाल ते ॻणिजे जो इज़हार कंदे आलमी बिरादरी खां जारी ज़ुल्म बंदि कराइण जो मुतालबो कयो आहे।